हज़रत इब्न अब्बास नबी साईं जो सहाबी जंहिं वटि हिकिड़ो जवान वेठो आहे पर परेशान वेठो आहे। हज़रत इब्न अब्बास जे बाद छो परेशान आहे? चइसि मां परेशान हिनजे करे आहियां त मूंखां हिकिड़ो कबीरो गुनाह थी वियो आहे, ॾियो ख़बर मूंखे माफ़ी मिलंदी? हज़रत इब्न अब्बास जवाबु कहिड़ो कबीरो गुनाह कयो थी ॿुधा? चइसि कबीरो गुनाह इहो आहे त मुंहिंजी हिकिड़ी माइटियाणी हुई, मां हुन ॾे माण्हू मोकिलियो त मां सां निकाह कर शादी कर, मूंखे न कई मूंसां इनकार कई, वरी ॿिए असांजे माइट माण्हू मोकिलियुसि उन सां हा कई इक़रार कई, मूंखे का वड़ाई त मूंखे न छो कई, मूंसां इनकार छो कई? से राति सुम्ही पई हुई, मां हुनखे क़तल करे आयो आहियां। हज़रत इब्न अब्बास जे अखियुनि खां पाणी वई आहे, ज़ालिम ज़ुल्म करे छॾियई, बेगुनाह नौजवान औरत खे क़तल कयो थी, पाक ऐं साफ़ दामन औरत खे क़तल कयो थी, वॾो कबीरो गुनाह कयो थी। पर ॿी ॻाल्हि ॿुध, अबू अम्मा जी अरा थी, चईंदसि अबू अम्मा मरी विया आहिनि, फौत थी विया आहिनि, चाणे वञ राति ॾींहुं रोईंदो वठि, अलाह जी मर्ज़ी आहे, माफ़ करई, न माफ़ करे त उन जी मर्ज़ी थी। हमरा हलियो वियो ॿिए साहिब हज़रत इब्न अब्बास खां पुछियो साईं तव्हां न को इहा ॻाल्हि छो पुछी त अबू अम्मा जीअरा थी, इहा ॻाल्हि तव्हां छो पुछियसि? हज़रत इब्न अब्बास चयो मां तॾहिं पुछियोमांसि जे चवे हा त अबू अम्मा जीअरा आहिनि न, चवांसां त वञी अबी अम्मा जी ख़िदमत कर, अबी अम्मा जे ख़िदमत करण जे करे अलाह अहिड़ो गुनाह बि तोखे माफ़ करे सघे थो। अबी अम्मा जी ख़िदमत करण जे करे एॾो वॾो गुनाह बि अलाह तोखे माफ़ करे सघे थो। पर चई त अबू अम्मा मरी विया आहिनि, फौत थी विया आहिनि, तॾहिं चयोमांसि राति ॾींहुं रोईंदो वठि, अलाह जी मर्ज़ी आहे, माफ़ करई, न माफ़ करे त उन जी मर्ज़ी आहे। अबे अम्मा जे ख़िदमत करण जे करे वॾा वॾा गुनाह माफ़ थींदा अथव। अबे अम्मा खे राज़ी करण जे करे वॾियूं वॾियूं मुसीबतां माफ़ थींदियूं अथव। मूंखे हिकिड़े दोस्त ॻाल्हि कई, मस्जिद में बीही करे उन इहा ॻाल्हि कई त मां सां हमरा ॻाल्हि कई, मस्जिद में बीही करे चवणु लॻो साईं मूंखे कैंसर जी बीमारी थी वई, एतिरे ताईं जो डॉक्टरनि ईअं चयो त राति ताईं तुंहिंजो बचणु मुश्किल आहे। मां चयुमि जॾहिं मर्द बि सयूं पोइ बि घर में मौत थिए, अची घर खट ते सुम्ही पियुमि, अखियुनि सां मौत ॾिसां पियो, तॾहिं ख़बर पई त हिकिड़ो ट्रैक्टर वञे पियो जंहिंमें इहा केस चले पई त माउ जे पेरनि जे हेठां जन्नत आहे, माउ जे पेरनि जे हेठां जन्नत आहे। इहे लफ़्ज़ मां ॿुधा, मां अम्मा खे सॾु कयो, अम्मा मुंहिंजी पोड़ी हुजे, अबो मुंहिंजो फौत थी वियो हुयो, अम्मा मथां आई, मां बि रोआं पियो, अम्मा बि रोए पई। मां चयोमांसि अम्मा मां न बचंदुमि, हाणे मां सां आख़िर में महिरबानी त कर। चयो अबा कहिड़ी महिरबानी कयां? चयोमांसि अम्मा न पंहिंजे घर में ॿ टे पेर त खण, अम्मा ॿ टे कदम त खण, घुम त सयूं। अम्मा घुमी कदम खयईं, मां पाणी खणी अम्मा जा पेर धोई करे पीता, क़ुरान शरीफ़ ते हथ रखी करे चवणु लॻो रब मुंहिंजी कैंसर जी बीमारी ख़तमु करे छॾी। नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह तआला अन्हु खे फरमाइनि था, फारूक आज़म ॻाल्हि ॿुध, मुंहिंजो हिकिड़ो उम्मती थी, ग़रीब ऐं मिसकीन थी, नालो अथसि अवैस करनी। जीअं मां मोहम्मद वक़्तु आयो त मां उम्मत जे बारे में हथ खणाए दुआ घुराईंदो हुअसि, पर जे मां दुनिया छॾे वञा तुंहिंजे वक़्तु अचे न, इन खां हथ खणाए दुआ ज़रूरु घुराइजां। नबी साईं इहा राति जो ॻाल्हि कई हज़रत उमर साईं सां, सॼी राति हज़रत उमर साईं चवणु लॻो मां सोचियो सुबुह थी, नबी साईं खां पुछियो साईं इन अलाह जे बारे जो कहिड़ो अमल आहे जो अव्हां बि चओ था मां बि दुआ घुरायांसि, मूंखे बि हुकुम कयो था त दुआ घुराइजोसि। नबी साईं फरमाइनि था, उमर फारूक ॻाल्हि ॿुध, ग़रीब ऐं मिसकीन आहे, कंदो काठियूं आहे, मज़दूरी करे करे पंहिंजो पेट सफ़र कंदो आहे, पर अबे अम्मा जी एॾी ख़िदमत कई अथई जो सुबुह शाम अबू अम्मा खे दुआऊं कंदा आहिनि। जंहिंखे सुबुह शाम अबू अम्मा दुआऊं कनि न, अलाह हुन जी दुआ खे वापसि न कंदो आहे। तॾहिं मां मोहम्मद चवां थो त मां बि दुआ घुराईंदो, मां सां तूं बि हिन खां दुआ ज़रूरु घुराइजां।